बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, अस्सलामु अलैकुम। अॼु ख़ुशी जो मौक़ो आहे जो असांजे ईद शो में तव्हां सभु असां सां शरीक आहियो। मां रुॻो हिकिड़ी मुख़्तसरनि ॿ ॻाल्हियूं चवंदो हलां। हिकिड़ो ज़मानो हो जॾहिं सिंधी ज़बान खे रुॻो PTV कवर कंदी। ख़ुशकिस्मतीअ सां अॼु उते 5-6 नेटवर्क्स आहिनि, चैनल्स आहिनि जेकी सभु सिंधी ज़बान खे सिंधी ज़बान जे ओसर लाइ आहिनि। मां सभिनी सिंधी जेके टेलीविज़न चैनल्स आहिनि उन्हनि जे लाइ इहो पैगाम ॾींदुसि त हू अलाह करे असां सभु गॾिजी तरक़ी कयूं, अलाह करे हिन धरतीअ जा सभु इदारा गॾिजी तरक़ी कनि, छो त असां सभिनी जो सर्वाइवल इन में आहे। मां कॾहिं कॾहिं ॻाल्हि चवंदो आहियां त कंहिं बि सिंधी इदारे जो नाकाम थियणु, सिंध जे माण्हूअ जा कंहिं बि माण्हूअ जा पैसा ॿुॾणु या कंहिं माण्हूअ खे नुक़सानु थियणु, इहो सिंध धरतीअ जो नुक़सानु आहे। तंहिंजे करे मां इहा दुआ कंदुमि ऐं उनखां पोइ मां महिराण जे तरफ़ां इहो ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो तव्हां सां महिराण सथ जो तव्हां सिंध धरतीअ सां इहो वचन आहे त असां तव्हांखे सिंध जो सही अक्स ॾींदासीं, सही कल्चर ॿुधाईंदासीं, सही हिस्ट्री खे रिप्रेज़ेंट कंदासीं। असांजो इहो बि तव्हां सां वाइदो आहे, कोशिशि कंदासीं त असांजी का छोकिरी, असांजी का हीरोइन पाण पैंट पाए ऐं थर में न हले। असां कोशिशि कंदासीं त हुनखे थरी वॻा पातल हुजनि, थरी कपिड़ा पातल हुजनि, जंहिंजो सही कल्चर सिंध जो, हिन धरती जो कल्चर उजागर थिए ऐं अॻिते अचे। मां इहो बि चवंदो हलां त मुंहिंजी कोशिशि आहे ऐं मुंहिंजे सथ जी कोशिशि आहे, असांजी इहा हिन धरती सां कमिटमेंट आहे त असां जेको कमु कंदासीं सो उन बुनियाद ते कंदासीं त जंहिंसां हिन धरतीअ खे, धरतीअ जे माण्हुनि खे, सिंधियुनि खे फ़ाइदो थिए। हिकिड़ो सुवाल ॿियो उभरे थो त कराची इज़ द मीडिया सिटी, त तव्हां हैदराबाद खे छो चूज़ कयो? हा आबिद साहब, मां इहो गुज़ारिश कंदो हलां, हिन शहर सां अलाए छो मुंहिंजो तमामु घणो प्यारु आहे। हीउ शहर आहे जंहिं शहर में जॾहिं असां मोरे मां पढ़ी आयासीं त हिन शहर जूं गलियूं, हिन शहर जा रस्ता, मीडिया सिटी कराची, तव्हां अंदाज़ो कयो त ख़ैबर टेलीविज़न बि उतां थी वञे, ख़ैबर पठाणनि जो पछतो चैनल आहे, जेके वसे बि ॿिया जेके आहिनि चैनल्स उहे बि कराची में था वञनि। पर छो मुंहिंजी कमिटमेंट हिन धरतीअ सां, हिन शहर सां एतिरी जो मूं चाहे त मां जॾहिं बि शुरू कंदुसि चैनल त हैदराबाद मां कंदुसि। हैदराबाद तव्हांजो शहर, मुंहिंजो शहर ऐं असां सभिनी जो शहर। ऐं साईं ॿियो जेको इवेंट आहे असांजो, त अॼु खां ईद वारे ॾींहुं खां टेस्ट ट्रांसमिशन ख़तमु थींदी, उहो तव्हां ऐलान करे छॾियो। ईद राति खां असांजी टेस्ट ट्रांसमिशन ख़तमु ऐं असां रेगुलर ट्रांसमिशन में वेंदासीं ऐं इंशा अल्लाह ताला असांजी टेस्ट ट्रांसमिशन में सिंध जे माण्हुनि खे नाउमीद न कयो आहे या उन्हनि खे असां डिसअपॉइंट न कयो आहे। तहिड़ी तरह सां असांजी रेगुलर ट्रांसमिशन बि इंशा अल्लाह एतिरी फोर्सफुल हूंदी, एतिरी सिंध जी नुमाइंदगी कंदी जेतिरी असांजी टेस्ट ट्रांसमिशन कई आहे ऐं इंशा अल्लाह ताला तव्हां उन मां लुत्फ़ अंदोज़ थींदो।